यार सिंधी भला असां कहिड़ो ॾोह कयो। हुकुमरान जेकी सुख ॾिना उहा त तव्हांखे ख़बर आहे, पर अदा हाणे ॿुधूं पिया त कराची खे बि सिंध खां धार पिया कनि। ही भली ज़ोर लॻाए ॾिसनि, पर ईअं कॾहिं बि कोन थींदो, छो त सिंध सिर्फ़ु सिंधियुनि जी आहे। हाँ दादा बिल्कुलु, सिंध सिंधियुनि जी आहे, पर असीं इन ॻाल्हि खे नथा सम्झूं न। होटलनि ते वेही तबसरा करण या घरनि में वेही वावेला करण सां जेकॾहिं को असरु थिए हा त सूबे जी डिमांड एतिरो ज़ोर ई न वठे हा। इन ॻाल्हि में को शक नाहे त सुस्ती में असांजी क़ौम सुपर पावर आहे। दुनिया में वाहिद असीं आहियूं जेके हर कम खे नसीब सां भेटियूं था। कंहिंखे पेर में कंडो बि लॻे त उनखे क़िस्मत सम्झूं था। ही ज़ुल्म, नाइंसाफ़ियूं, सिलतूं, परेशानियूं सभु कुझु सिर्फ़ु इन करे बर्दाश्त कयूं था छो त असीं सम्झूं था त असांजी क़िस्मत ई अहिड़ी आहे। कहिड़े हिसाब सां पंहिंजी धरती सम्झी फ़ख़्रु कयूं था, जॾहिं त टके जो कम बि असां धरती लाइ न कयो आहे। जॾहिं धारियनि असांजे शहरनि में कारोबार पे खोलिया, तॾहिं असां टोलनि जी शक्ल में मेला पे घुमिया। कुझु करण जो वक़्तु आयो त वज़ीफ़ा पे वरिता। अदा सिर्फ़ु चवण सां कुझु कोन थो थिए, कुझु करण सां ई नतीजा मिलनि था। मालिकी करण लाइ मालिक जहिड़ी हैसियत रखणी पवंदी आहे। असांजी हक़ीक़त खां वाक़िफ़ न आहियो छा? असांजा ज़हन मुर्शिदनि वटि ऐं जिस्म वॾेरनि वटि क़ैद आहिनि, अहिड़ी क़ैद जंहिंमें पंहिंजे तरफ़ां ॻाल्हाइण त परे सोचण बि ॾोह सम्झो वेंदो आहे। अहिड़नि हालतुनि में मालिकी जी दावा कयो था। धरती असांखे सभु कुझु ॾिनो, पर असां इनखे संभालण बजाए ग़ुलामी खे तरजीह ॾेई बसि आकाहनि जे पेरनि ते हथ रखी सजदा कया। अला इहो मसइलो पंहिंजी जॻह ते, पर धरती जो सौदो हरगिज़ मंज़ूर नाहे। मरी वेंदासीं पर सिंध खे टोड़ण न ॾींदासीं। इहो त आउं बि चवां थो त सिंध जी तक़सीम क़बूल नाहे, पर हक़ीक़तनि खां मोह न फेरियो। असां सां छा थी रहियो आहे ऐं छा थियण वारो आहे, इन ते सोचण जी ज़रूरत आहे। सिर्फ़ जज़्बातनि सां कमु नाहे हलंदो, अमल जो डोज़ ॾियणो पवे थो। अॼु खां 30 साल अॻु उर्दू ॿोली सिर्फ़ कराची ऐं हैदराबाद जहिड़नि शहरनि ताईं महदूद हुई। अॼु सखर, घोटकी, मिरपुर ख़ास ऐं सिंध जे अलाए केतिरनि शहरनि में सिंधी ॿोली खां वधीक उर्दू ॻाल्हाई वञे थी। अॻु में धारिया सिर्फ़ शुगर मिल्स ऐं तेल कंपनी में नज़र ईंदा हुआ, हाणे असांजे शहरनि जा कारोबार बि उन्हनि जे कंट्रोल में आहिनि। सिंध जे हर शहर में धारियनि जूं अलॻि कॉलोनियूं रजिस्टर्ड आहिनि। असांजे शहरनि में हर टेक्निकली कमु पंजाबी करे थो। जेका चाहे असांखे सुकून मुहैया करे थी, उहा पठाण ठाहे थो। धारिया असांजे शहरनि में कारोबार करे ठीक ठाक पैसो कमाइनि पिया ऐं सिंध जा मालिक बेनज़ीर जा पैसा वठियो, ओताकनि में मुछूं वठियो संगतूं पिया हलाइनि। असांजो सभ खां वॾो अलमियो इहो रहियो आहे त जज़्बातनि खे ज़ोर वठराए अमली कुवत खे नाकारा बणाए छॾियो आहे। क़ौम खे बचाइण ऐं धरती जी बका लाइ कुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि। महिनत करणी पवे थी, सालनि जी मनसूबाबंदी करणी पवे थी, शऊर खे मुतहद करे ऊंदाही में रोशनी करणी पवे थी। पाकिस्तान में सभ खां घणियूं क़ौम परस्त पार्टियूं सिंध में आहिनि। पाकिस्तान जी सभ खां वॾी सियासी पार्टी सिंध जी आहे। पोइ बि असां पंजनि शयुनि ते कंट्रोल न करे सघियासीं, त इन जो मतिलबु इहो ई आहे त तब्दीली तॾहिं ईंदी आहे जॾहिं क़ौम चाहींदी आहे। को बि लीडर, का बि पार्टी तेसि ताईं तव्हांखे हक़ नथी ॾियारे सघे जेसि ताईं तव्हां ख़ुदि हक़नि जी डिमांड नथा कयो। तव्हां पंहिंजे पाण सां सचा थियो, धरती सां वफ़ा कयो। लीडर हज़ारे पैदा थी पवंदा, सिर्फ़ु उमीदनि ते ज़िंदगी न गुज़ारियो, छो त उमीदूं इंतज़ार खे तरजीह ॾियनि थियूं ऐं इन ई इंतज़ार में वेही वेही असांजा नसल खपी विया। हज़रत ईसा जी पैदाइश खां 30 साल अॻु रोमी शाइर होरेस लिखियो हो त इंसान ज़ात जो सभ खां वॾो अलमियो इहो रहियो आहे त हू हाल जी हक़ीक़तनि खे छॾे मुस्तक़बिल जे ख्वाबनि में जीअंदो आहे। ख़ुदि हज़रत ईसा अलैहिस्सलाम चयो हो त सुभाणे जी फ़िक्र न कयो, अॼु खे तरजीह ॾियो। क़दीम रूमियुनि जो इन ॻाल्हि ते ईमान हो त अॼोके ॾींहं जी रोशनी मां फ़ाइदो वठो, छो त सुभाणे जी रोशनी खां अॻु राति जी ऊंधा खे अचणो आहे। वक़्तु नाहे, उतागनि जी पचार छॾियो, शहर वसायो, महिनत कयो। हा इहा ॻाल्हि त सही आहे, पर अदा छा भला असां जेको कुझु विञायो आहे उनखे दोबारा हासिल करे सघूं था? ॾिसो अदा, सिर्फ़ जज़्बातनि जे ज़ोर ते असीं कुझु बि हासिल नथा करे सघूं। इन लाइ अक़ल, मेहनत ऐं मनसूबाबंदी जी ज़रूरत आहे। ज़हन में रहे त रवैयनि जे बुनियाद ते मंज़िल जा नतीजा निकिरंदा आहिनि। छा तव्हांखे ख़बर आहे त हर क़ौम जी नज़र सिंध ते छो हूंदी आहे? इन जा ॿ सबब आहिनि। हिकु त सिंध कारोबार जे हिसाब सां हमेशह हिकु बहितर जॻह रही आहे ऐं ॿियो अहम सबब इहो आहे त हिते रहंदड़ क़ौम जे अफ़ालनि धारियनि क़ौमनि खे आबाद थियण ते आमादा कयो आहे। छो त ज़ाहिरी तौर ते फ़र्द हुजे या क़ौम, उहा जंहिं रस्ते ते हली रही हूंदी आहे उनखे छॾे बाक़ी सॼी दुनिया खे इहा ख़बर हूंदी आहे त इन जो अंजाम कहिड़ो थींदो। मसलन चोर चोरी दौरान नतीजे जी फ़िक्र खां गाफ़िल हूंदो आहे, जॾहिं त चोर खां अलावा बाक़ी हर माण्हू खे ख़बर हूंदी आहे त इन जो नतीजो कहिड़ो निकिरंदो। असीं जंहिं रस्ते ते हलियासीं भली उन जे नतीजनि खां असीं वाक़िफ़ न हुआसीं, पर ॿियनि क़ौमनि खे उन नतीजे जी चङी तरह ख़बर हुई। उन्हनि खे इहा ख़बर हुई त असीं ॻोठनि ताईं महदूद थी हिक ॿिए सां विढ़ंदा ऐं मरंदा रहंदासीं, ज़ातनि ऐं ज़ाती इख़्तिलाफ़नि में मसरूफ़ थी वेंदासीं। उन्हनि खे इहा ख़बर हुई त जेकॾहिं असांजा हक़ खाधा विया, असांजे मथां ज़ुल्म
ज़ुल्म कया विया तॾहिं बि असीं मुतहिद थी मुक़ाबिलो करण बदिरां दरगाहुनि तां निजात पिनंदासीं ऐं मुर्शिदनि जा पेर झलींदासीं। असां सां कुझु बि अहिड़ो नाहे थियो जंहिं ते हैरत थिए, छो त इहो सभु कुझु असांजे रवैयनि जो नतीजो आहे। जेकॾहिं असीं ही सोचूं था त सिंध असांजी आहे, इन करे केरु नालो कोन वठंदो, त इहा सिर्फ़ असांजी सोच आहे। ईअं त मोटरसाइकिल जा कागज़ बि असांजे नाले ते हूंदा आहिनि, पोइ छो फोरू सरेआम रोड ते पादर हणियो फुरियो वञनि। धरती असांजी आहे, सिर्फ़ इहो काफ़ी नाहे, मालिकी करण लाइ साबित करणो पवे थो, मुड़ुस माण्हू थियणो पवे थो। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त अॼु ॾींहं ताईं असां वटि का बि अहिड़ी तंज़ीम नाहे जुड़ी सघी जेका वोट न पर क़ौम ठाहे, क़ौम में शऊर पैदा करे, ॻोठनि में बेरोज़गारी जी बाहि में सड़ंदड़ माण्हुनि खे कराची में रोज़गार ॾेई उते सिंधियुनि जो तादाद वधाए। छो त 5 शहरनि जी मालिकी करण लाइ अक्सरियत वाहिद हल आहे। महूं खपाए माइटनि खे कर्ज़ी करे सऊदी में अरबनि जी ग़ुलामी करण खां बहितर आहे 5 शहरनि में महिनत करे मालिक थी हलो। ज़िंदगी में ॾाढा चढ़ा ईंदा आहिनि, क़ौमनि में ज़वाल बि ईंदा आहिनि, पर इन जो मतिलबु इहो हरगिज़ न आहे त अहिड़ी ज़िल्लत खे पंहिंजो मुक़दर बणाए छॾियूं। ज़हन में तब्दीली आणियो, समाज पाण ई तब्दील थी वेंदो। पंहिंजे पाण खे सुञाणो, असीं उहा क़ौम आहियूं जंहिं साइंस जो बुनियादु रखियो, अक़ल जी इर्तिका कई, ज़रई इनकलाब आंदो, सदियुनि जे सफ़र बावजूद बि पंहिंजी सक़ाफ़त खे ज़िंदा रखियो। ज़हन में अञा बि क़ुवत आहे, बस सोचण जी सघ कमज़ोर थी वई आहे। पंहिंजा हौसला उभारियो, सोच खे ॿीहर ज़िंदा कयो, पंहिंजूं ग़लतियूं न बल्कि पंहिंजी तारीख़ खे दोहरायो। छो असीं ज़िल्लत सां ज़िंदगी गुज़ारियूं, छो असां महरूमियुनि में पंहिंजा नसल पालियूं, छो असां पंहिंजी धरती ते ग़ुलामनि वारी ज़िंदगी गुज़ारियूं। तव्हांजा फ़ैसिला, तव्हांजा जिरगा ऐं क़ुर्बान थियनि असांजूं नियणियूं। अहिड़ो निज़ाम, अहिड़ो समाज तव्हांखे मुबारक। असीं इन हरकत खां बाग़ी आहियूं। ज़बरदस्ती कंहिंजी सोच ते हलूं इहो असांखे क़बूल न आहे, छो त असीं कंहिंजा ग़ुलाम न बल्कि धरती जा मालिक आहियूं।